अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं तव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान शहबाज़ गिल खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। डॉक्टर शहबाज़ गिल खे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में ड्यूटी मैजिस्ट्रेट उमर शबीर जी अदालत में पेश कयो वियो। इस्लामाबाद पुलिस तरफ़ां शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई वई, जॾहिं त शहबाज़ गिल जे वकील फैसल चौधरी जिस्मानी रिमांड जी मुखालफ़त कई। अदालत ॿाहिरियां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया ऐं इस्लामाबाद पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री खे मुक़ररु कयो वियो, जॾहिं त पुलिस सहाफ़ियुनि खे अदालत जी कवरेज करण खां रोके छॾियो। बाद में पुलिस ऐं शहबाज़ गिल जे वकील जा दलील ॿुधण बाद अदालत शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे खेसि 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत कोहसार पुलिस खे शहबाज़ गिल खे जुमे ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज़ गिल ते कोहसार थाणे में इदारनि ख़िलाफ़ गद्दारी समेत संगीन नोयत जा 10 केस दाख़िल आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।